नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के रानीपुर का खबर ॾींदा आहियूं। दरगाह सैयद हाजना शाह अल मारूफ सखी बोदला शहनशाह बुखारी जे सालाने उर्स मुबारक जे मौके ते पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल पारां आलमी अमन मशाइख कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीननि शिरकत कई। इन हवाले सां पेश आहे रानीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख जी ही रिपोर्ट। दरगाह हज़रत हाजना शाह अल मारूफ बोदला शहनशाह जे उर्स मुबारक जे हवाले सां पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल पारां अमन कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे। अचो त हितां जेके मुख़्तलिफ़ दरगाह जे गादी नशीन शिरकत कई, अचो असां ॻाल्हि ॿोल कयूं त जो अमन कॉन्फ्रेंस जे हवाले सां छा चवणु आहे। असांखे दरगाह बोदला शाह बुखारी ते अची करे तमामु वॾी ख़ुशी महसूस थी रही आहे, छो जो दरगाह जो जेको पैगाम आहे उहो प्यार मोहब्बत ऐं अमन भाईचारे जो पैगाम आहे ऐं इन पैगाम खे असां अॻिते फैलाए रहिया आहियूं। दरगाहुनि जो तालीमात आहिनि, जेके दरगाहुनि जो फ़लसफ़ो आहे उहो आम कयो वञे, जेको अमन जो आछी जो ऐं भाईचारे जो फ़लसफ़ो आहे, इंसानियत जी ॻाल्हि जेकी कई वेंदी उहा आम कई वञे। छो त कुझु अहिड़ा अनासिर आहिनि जेके नथा चाहिनि त इंसानियत जी ॻाल्हि कई वञे, जेके नथा चाहिनि त दरगाहुनि जो फ़लसफ़ो दरगाहुनि खां ॿाहिरि निकिरी आम माण्हूअ ताईं पहुचे। पर इनशाला हाणे असां पीरनि जो संदरो ॿधी वरितो आहे, पंहिंजे हुजरनि मां निकिरी आया आहियूं। भाईचारो आहे त सभु शइ आहे, ये अमन आहे त कुझु न आहे। हिन जे करे PIMC जो क़याम जो मक़सदु ई अमन ऐं भाईचारो ऐं स्पेशली सजादगान जेके पंहिंजे हुजरनि ताईं महदूद हुआ उन्हनि खे उन्हनि खां मतिलबु ॿाहिरि कढणु ऐं उन्हनि जे लाइ जेको दरबारनि जो जेको पैगाम आम करणु, जंहिंमें वॾो कंट्रीब्यूशन मां जेकॾहिं इहो न चवां त ज़्यादा थींदी, जो सैयद वकार हुसैन लतीफ़ हीॾे वञे थो, जिन मुख़्तलिफ़ दरबारनि खे गॾु करे हिकिड़ो गुलदस्तो ठाहियो जो असां अॼु हुन गुलदस्ते जी शिकिल में वेठा आहियूं। असांजो अज़म इहो आहे, नुक़्तो इहो आहे त मोहब्बत अमन भाईचारे जो दर्स इन्हनि दरबारनि तां मिले थो। इनखे आम करण जे लाइ असांखे हर दरबार जे अहाते में अहिड़ियूं अमन कॉन्फ्रेंस क़ाइमु करणियूं पवंदियूं त जीअं इन जे निसाब में हीअ असांजो अवाम, सिंध जो अवाम, पाकिस्तान जो अवाम निहायती मोहब्बती आहे, इहो फैज़ियाब थिए त जीअं दहशतगर्दी खे जड़ खां ख़तमु करे सघिजे ऐं अमन ऐं भाईचारो क़ाइमु करे सघिजे। दरगाहुनि तां इंसान ज़ात खे फैज़ ई मिलंदो आहे, अमन मिलंदो आहे। हीअ दरगाहूं अमन जी जेको आहे, हीअ दरगाहूं जेको आहे इंसान ज़ात खे अमन ई ॾियनि थियूं। अॼु बि असां दरगाह हाजना शाह बोदला बुखारी जी जेकी सेरेमनी जेकी कॉन्फ्रेंस जी सेरेमनी आहे त उन में हिकु अमन जो जेको सफ़ीर जो जेको पैगाम आहे उनखे आम करण आहे। ये भिटाई साईं ते कॉन्फ्रेंस थी या दरगाह गुलशाह ते कॉन्फ्रेंस थी, असांजी दरबार दरगाह हाजना शाह बोदला बुखारी कॉन्फ्रेंस आहे त हिकु अमन जी जेकी पीस जी फिलोसफी उनखे डेवलपमेंट करणु घुरिजे था, जेकी असांजी सिंध में पूरे पाकिस्तान में जेकी पूरे वर्ल्ड में जेके जहालियतूं फैली रहियूं आहिनि उन्हनि खे असां क्लोज़ करे सघूं था। ऐं जेके असां में ग़लतफ़हमियूं भरिजी वियूं आहिनि, जेके सौफ़िन जो क़त्लेआम या ॿियनि जेके बि आहिनि असांजी इंसानियत ते क़तल थिया रही आहिनि, त उन्हनि में जेको अमन जी की कमी आहे, जेकॾहिं के इंसान में इंसानियत हूंदी त उहो कॾहिं बि कमु अहिड़ो न कंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।